Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. मलीर जेल मां कैदियुनि जे फरार थियण जे संगीन वाक़े बाद सिंध हुकूमत फौरी कार्रवाई कंदे जेल खाते जे IG खे उहिदे तां हटाए छॾियो। DIG जेल ऐं सुप्रिंटेंडेंट मलीर जेल मुअत्तल। फ़ैसिलो घरू वज़ीर ज़िया लंजार जी सरबराही हेठि आला सतही इजलास में कयो पियो। इजलास में फरार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ हिकमत अमली जो तफ़सीली जाइज़ो। घरू वज़ीर ज़िया लंजार चयो त ज़िम्मेवार ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। वाक़े जी मुकमल जांच कई वेंदी। घरू वज़ीर पुलिस अमलदारनि खे हिदायत कई त कैदियुनि खे हर हाल में गिरफ़्तार कयो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि कैदियुनि पाण खे कानून जे हवाले न कयो त संदनि ख़िलाफ़ जेल टोड़ण जो केस दाख़िल कयो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमून चयो त मलीर जेल मां फरार थियल कैदी हार्डकोर ॾोहारी न आहिनि। 129 कैदी अञा ताईं मफ़रूर आहिनि। पुलिस समूरा वसीला इस्तेमाल में आणे कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिश करे। सीनियर सूबाई वज़ीर वाज़े कयो त जेकॾहिं 24 कलाकनि दौरान फरार थियल कैदियुनि पाण खे पुलिस हवाले न कयो त संदनि ख़िलाफ़ जेल टोड़ण जो केस दाख़िल कयो वेंदो। फरार थियल कैदियुनि खे वधीक 7 साल इज़ाफ़ी सज़ा खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ज़िलज़िले सबबि बांदनि खे बैरक्स मां ॿाहिरि कढणु ई ग़लति हो। बांदनि खे बैरक्स मां ॿाहिरि कढंदड़ ज़िम्मेवारनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। कराची में तक़रीब खे ख़िताब दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मलीर जेल मां 216 कैदी फरार थिया। 80 खां 82 कैदी पकड़जी चुका आहिनि। मलीर जेल जहिड़ा वाक़िया ॻणती जोॻा आहिनि। मलीर जेल मां आम ॾोहारी फरार थिया आहिनि। को बि हाई प्रोफाइल कैदी फरार नाहे थियो। फरार थियल कैदी पाण खे ॿीहर कानून जे हवाले कनि। मलीर जेल मां कैदी फरार थियण बाबति मुकमल जांच थींदी ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा बि मिलंदी। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून चयो आहे त मलीर जेल में टोटल 6000 कैदी आहिनि। ज़िलज़िले दौरान 2 सर्किल से बांदनि खे ॿाहिरि कढियो वियो त कैदियुनि जेल जे मुख्य दरवाज़े ॾांहुं भॼणु शुरू करियो। दरवाज़े ते पुलिस ऐं ॿाहिरियां FC अहलकार मुक़ररु आहिनि। मलीर जेल जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध पुलिस चयो त कैदियुनि जे हुजूम खे ॾिसी अहलकारनि हवाई फायरिंग कई। जेल मां 213 कैदी फरार थिया। 78 गिरफ़्तार कया विया। ॿिन्ही सर्कल्स में मनशियात केसिस जा कैदी मौजूदु हुआ। फरार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ हिकमत अमली जोड़ी वई आहे। जेल अंदरि ऐं भरपासे में बि सिक्योरिटी वधाई वई आहे। ज़रियनि मूजिबि मलीर जेल में कैदियुनि जी गुंजाइश 2400 आहे। कराची में ज़िलज़िले जा मामूली लोॾा। मलीर जेल मां 200 खां वधीक कैदी फरार। ॿीहर गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी। जेल सुप्रिंटेंडेंट तरफ़ां 80 खां वधीक कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार करण जी दावा। ज़रियनि मूजिबि मलीर जेल में सूरत हाल उन वक़्तु ख़राब थी जॾहिं कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले सबबि जेल जे बैरक्स जे भितियुनि में ॾार पइजी विया। कुझु बांदी जेल जी भित टोड़े फरार थी विया। मलीर जेल इंतज़ामिया मूजिबि ज़िलज़िले दौरान नुक़सान खां बचण लाइ बांदनि खे बैरक्स मां कढी ॿाहिरि विहारियो हो। ज़िलज़िले सबबि विगोड़ शुरू थी वियो। कैदी पुलिस सां हथे पइजी विया ऐं हथियार खसे फायरिंग कई। ज़रियनि मूजिबि जेल अंदरि शदीद फायरिंग सां इलाइक़ो गूंजियो थियो। शहरनि में शदीद ख़ौफ़ ऐं राज़। फायरिंग में हिकु कैदी मारिजी वियो। 3 FC ऐं 2 जेल पुलिस अहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी जिना अस्पताल मुंतक़िल। वॻोड़ी कार्रवाइनि दौरान 200 खां वधीक फरार थी विया। DIG जेल कराची मोहम्मद हसन सहतो मूजिबि ज़िलज़िले जे लोॾनि दौरान कैदियुनि जो वॾो अंग बैरक्स मां ॿाहिरि निकितो। कैदियुनि माड़ी जे गेट टोड़े पुलिस अहलकारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। SSP मलीर काशिफ़ आफ़ताब अब्बासी मूजिबि वाक़े बाद पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री जेल पहुती। मलीर जेल क़ौमी शाहरा भरपासे जे ॻोठनि ऐं रहाइशी इलाइक़नि खे कड़ो चाढ़ियो पियो। पुलिस मूजिबि फरार थियल कैदियुनि मां 80 खां वधीक कैदियुनि खे ॿीहर पकड़ियो वियो। कैदियुनि खे कज़ाफ़ी टाउन, हसन पहमर ॻोठ, शाह लतीफ़ ऐं भैंस कॉलोनी मां गिरफ़्तार कयो वियो। जेल सुप्रिंटेंडेंट अरशद शाह मूजिबि 216 कैदी मलीर जेल मां फरार थिया। फरार थियल 80 कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। 135 खां वधीक कैदी अञा ताईं फरार आहिनि। ॻोल्हा जारी। मलीर जेल में सर्च ऑपरेशन मुकमल। पुलिस, रेंजर्स ऐं FC जेल जो कंट्रोल संभाले वरितो। सूबाई वज़ीर ज़िया लंजार मलीर जेल पहुची वियो। वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो। सूबाई घरू वज़ीर जो चवणु आहे त ज़िलज़िले सबबि जेल जी भित नाहे टुटी। कैदी गेट टोड़े फरार थिया। 80 कैदियुनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। फरार थियल समूरनि कैदियुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। घरू वज़ीर दावा कई त फरार थियल कैदी संगीन ॾोहनि में मुलविस न हुआ। ज़िलज़िले सबबि बांदी बैरक्स मां भॻा जेल जे गेट ते 700 खां 1000 कैदी गॾु थिया जेके जेल जो गेट टोड़े फरार थिया। पाक फ़ौज जे चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा चयो आहे त भारत ख़िलाफ़ 96 कलाकनि जी जंग पंहिंजे वसीलनि सां विड़ी। चीन समेत कंहिं बि ॿिए मुल्क खां का बि मदद न वरिती।
असां पंहिंजे अंदरूनी सलाहियतुनि ते भाड़ियो कुझु साज़ सामान ॿियनि मुल्कनि खां ख़रीद कयो। पर ॾेही ख़ाबरू इदारे खे ॾिनल इंटरव्यू में जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा चयो त भारत सां ताज़े तकरार दौरान 96 कलाकनि वारी जंग पाकिस्तान पंहिंजे वसीलनि सां विढ़ियो, कंहिं खां बि मदद हासिल न कई। चीन खां पाकिस्तान खे मदद मिलण जे सवाल ते जवाब ॾींदे जनरल मिर्ज़ा चयो त ताज़ी छिकताण जोगी सूरत हाल में पाकिस्तान जेको जंगी साज़ सामान इस्तेमालु कयो उहो कंहिं ॿिए मुल्क जो न पर पाकिस्तान जो पंहिंजो हो। उहो साॻियो सामान भारत वटि बि आहे। कुझु साज़ सामान ॿियनि मुल्कनि खां ख़रीद ज़रूरु कयो पर इस्तेमालु न कयो। पाकिस्तान कंहिं खां बि का मदद वठण बिना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे अंदरूनी सलाहियतुनि ते भाड़ियो। मच ऐं कलात में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन फितनतुल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि बलूचिस्तान में भारतीय प्रॉक्सी फितनतुल हिंदुस्तान सां वास्तो रखंदड़ दहशतगर्दनि खे जहनुम भेड़ो कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, एम्यूनिशन ऐं बारूदी मवाद हुजे। इतला ते हिकु कार्रवाई मछ जे इलाइक़े कच्छी ऐं ॿी कार्रवाई कलात जे इलाइक़े मारगन में कई वई। सिक्योरिटी फोर्सिस दुश्मन जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो। सदर वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर तरफ़ां बलूचिस्तान में फितनतुल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारण ते फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारत पंहिंजे प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी पकड़े रहियो आहे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त बलूचिस्तान में हाणे दहशतगर्दी बर्दाश्त न कई वेंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ पूरी क़ौम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त सिक्योरिटी फोर्सिस बलूचिस्तान में 7 दहशतगर्द मारे वॾी कामयाबी माणी। बलूचिस्तान में अमन अमान लाइ ऑपरेशन जारी रहंदो। वार वेझो जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि पेकनि वटि तरसियल पंहिंजी ज़ाल ऐं सस खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ गुलबुरड़ो में ॻोठाणे अहमद अली गोगेज जे घर ते हमिलो। जवाबदार नूर गोगेज ऐं साथी हथियारबंदनि जी फायरिंग में हसीना गोगेज ऐं संदसि अमर साबिल मारिजी वियूं। गदा हुसैन ऐं दिलदार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी वार अस्पताल मां तिबी इमदाद बाद लाड़काणे मुंतक़िल। वारिसनि मूजिबि 1 महीनो अॻु नूर गुरगेज पंहिंजी ज़ाल हसीना खे कारे इल्ज़ाम हणी घरां कढियो हो, जेका वालिदैन वटि तरसियल हुई। कराची जे इलाइक़े डिफेंस में भेनरुनि ॾाढो नौजवान ते तशद्दुद कंदड़ बासित जवाबदार सलमान फारूकी जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। चौथों जवाबदार बि गिरफ़्तार। सिटी कोर्ट में नौजवान धीरज ते तशद्दुद केस जी ॿुधणी पुलिस बासित जवाबदार सलमान फारूकी समेत हिक ॿिए जवाबदार खे हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो। पुलिस अदालत खे जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड जी सदा कई, जंहिंखे अदालत मंज़ूर कंदे 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड ॾेई छॾियो। नौजवान ते तशद्दुद वाक़े में वधीक हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी वीडियो में हिकु ॿियो जवाबदार बि नौजवान ते तशद्दुद कंदे नज़र अची रहियो आहे। ॿिए जवाबदार खे फुटेज जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो। नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणाइण वारे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार संदसि ड्राइवर ऐं गार्ड खे गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो वियो हो। वधीक हिक जवाबदार जी गिरफ़्तारी बाद जवाबदारनि जो अंग 4 थी वियो। ऐं कराची में भेनरुनि नालो तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणियल नौजवान धीरज कुमार बासित जी गिरफ़्तारी बाद मंज़र आम ते अची वियो। घर भातियुनि समेत रियाजी साउथ सां मुलाक़ात, तहफ़ुज़ी अपील। रणछोड़ लाइन जो मुतासिर कुटुंब ख़ौफ़ सबबि गुज़िरियल ॾींहुं घर खे तालो हणी हलियो वियो हो। पुलिस जी ख़ातिरी बाद मुतासिर कुटुंब मंज़र ते आयो। DIG साउथ मुतासिर कुटुंब खे ख़ातिरी कराईंदे चयो त अव्हां खे ख़ौफ़ज़दा थियण जी का बि ज़रूरत न आहे। औरतुनि जी इज़त ऐं एहतराम सिंध जी नुमायां ख़ासियत आहे। DIG साउथ मुतासिर कुटुंब खे सिंध जी सक़ाफ़त अजरक बि पहिरायो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।